ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे कचे में गॾियल ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे। गॾियल ऑपरेशन सां कचे मां शिरपसंदनि जो मुस्तक़िल ख़ात्मो कयो वेंदो। कराची में गॾियल ऑपरेशन लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल कई वेंदी। मोहसिन नक़वी जो इहो चवणु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि नेक्टा हेडक्वार्टर्स में इजलास थियो। नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद जे जाइज़े कमेटी जो अहम इजलास थियो। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी नेक्टा सरबराह DGFI शरीक थिया। सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान जा IGs ऐं घरू सेक्रेटरी शरीक थिया। इंटेलिजेंस इदारनि जी टीमुनि ऐं चीफ कमिश्नर्स बि इजलास में शिरकत कई। इजलास में कचे में गॾियल ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान मुल्क में पुलिस खे जदीद टेक्नोलॉजी ॾियण बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। IGs चीनी शहरनि जी सिक्योरिटी ऐं हिफ़ाज़त बाबति उपान ते ब्रीफिंग ॾिनी। ॼाणायल SOPs ते अमल दरामद न कंदड़नि जी चुरपुर महदूद करण जो फ़ैसिलो कयो वियो। ईरानी सदर जे दौरे दौरान सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे कचे में गॾियल ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे। गॾियल ऑपरेशन सां कचे मां शिरपसंदनि जो मुस्तक़िल ख़ात्मो कयो वेंदो। मोहसिन नक़वी जो इहो चवणु आहे। कराची में गॾियल ऑपरेशन लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल कई वेंदी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो इहो चवणु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि नेक्टा हेडक्वार्टर्स में इजलास थियो आहे। नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद जो जाइज़ो कमेटी जो अहम इजलास थियो। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी नेक्टा सरबराह DGFI शरीक थिया। सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान जा IGs ऐं घरू सेक्रेटरी बि शरीक थिया। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां आगाह कजो। जी, घरू मामले वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी जे सदारत में नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद बाबति जाइज़ा कमेटी जो आम इजलास इस्लामाबाद में मुनक़द थियो। नेक्टा हेडक्वार्टर में इजलास मुनक़द थियो, जंहिंमें पुलिस जे सूबाई नुमाइंदनि उनमें शिरकत कई। गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद ऐं आज़ाद कश्मीर जे पुलिस अमलदारनि शिरकत कई आहे। हिन इजलास में इंटेलिजेंस इदारनि जे नुमाइंदनि ऐं चीफ कमिश्नर पिणु इजलास में शिरकत कई आहे, जंहिंमें कच्छ जे इलाइक़े में गॾियल ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध तोड़ी पंजाब जे राजपुर वारे इलाइक़े में धाड़नि ख़िलाफ़ जेको कच्छ में ऑपरेशन जो आम फ़ैसिलो कयो वियो ऐं इन में जेके सूबाई जेके सिक्योरिटी फोर्सिस आहिनि उन जे हवाले सां इहो फ़ैसिलो कयो वियो त वफ़ाक़ी हुकूमत सिक्योरिटी इदारनि जे ज़रिए पुलिस खे मदद फराहम कंदी ऐं उन हवाले सां जेके SOPs आहिनि उन्हनि खे बि हथी शिकिल ॾिनी वई आहे। इजलास में जेको लाहौर में इस्लामाबाद, कराची में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आम इजलास हुयो जंहिंमें सूबनि में जेका बैरियल गर्दी आहे उन ख़िलाफ़ ऑपरेशन जो अहम भरपूर ऑपरेशन करण जो आम फ़ैसिलो कयो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।